नासिन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नवाब वली मोहम्मद लॻ क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो। शागिर्द ऐं शागिर्दियाणी फौत थी विया। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। नवाब वली मोहम्मद लॻ क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे में शागिर्द ऐं शागिर्दियाणी फौत थी विया। हयाती विञाईंदड़नि में हसनैन चांडियो ऐं सिंधू चांडियो शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश ॻोठ ख़ान मोहम्मद चांडियो पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे नासिन अवां सां शेयर कयूं पिया। नवाब वली मोहम्मद लॻ क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे में शागिर्द ऐं शागिर्दियाणी फौत थी विया। हयाती विञाईंदड़नि में हसनैन चांडियो ऐं सिंधू चांडियो जॾहिं त फौतियुनि जा लाश ॻोठ ख़ान मोहम्मद चांडियो पहुचण ते कोहराम मची वियो। एक भेरो ॿीहर नासिन अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे नवाब वली मोहम्मद लॻ क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल में टकर थियो आहे। हादसे में शागिर्द ऐं शागिर्दियाणी फौत थी विया। हयाती विञाईंदड़नि में हसनैन चांडियो ऐं सिंधू चांडियो शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश ॻोठ ख़ान मोहम्मद चांडियो पहुचण ते कोहराम मची वियो।